पार्टिसिपेशन कई हिते NFE नॉन फॉर्मल एजुकेशन जी ट्रेनिंग सेशन में हिते पार्टिसिपेशन कई ऐं ॾिठो त हिते केतिरियूं न्यूली अपॉइंटेड टीचर्स आहिनि जंहिंजी फेज़ 1 में ECE क्लासिस जे लाइ अर्ली क्लासिस जे लाइ उन्हनि खे ट्रेंड कयो वियो ऐं हिन जेका ट्रेनिंग मास्टर ट्रेनर्स जी फैकल्टी हुई दैट वॉज रियली वेरी गुड ऐं डिपार्टमेंट जी तरफ़ सां हिन खे ॾिठो आहे ऐं फर्दर डायरेक्शन्स जेके हिन जे प्रोजेक्ट मैनेजर खे ॾिनियूं आहिनि और फर्दर डायरेक्शंस में त तव्हां जेको आहे तव्हांजो EMU जे तहत जेके बि तव्हांजा MOU आहिनि उन जे तहत जेको आहे असां फर्दर तव्हां सां डिपार्टमेंट कमु कंदो इन जे लाइ वधीक जेके प्रपोज़ल्स हुया मुंहिंजे ज़हन में उहो मां शेयर कया आहिनि कोऑर्डिनेटर सां ऐं इन शइ खे मां ॾिठो आहे त हिन फेज़ 1 जी ट्रेनिंग खे बहितरीन तरीक़े सां सर अंजाम ॾिनो वियो आहे। अॼु जेको आहे ऐं पार्टिसिपेशन कई हिते NFE नॉन फॉर्मल एजुकेशन जी ट्रेनिंग सेशन में हिते पार्टिसिपेशन कई ऐं ॾिठो त हिते केतिरियूं न्यूली अपॉइंटेड टीचर्स आहिनि जंहिंजी फेज़ 1 में ECE क्लासिस जे लाइ अर्ली क्लासिस जे लाइ उन्हनि खे ट्रेंड कयो वियो ऐं हिन जेका ट्रेनिंग मास्टर ट्रेनर्स जी फैकल्टी हुई दैट वॉज रियली वेरी गुड ऐं डिपार्टमेंट जी तरफ़ सां हिन खे ॾिठो आहे ऐं फर्दर डायरेक्शन्स जेके हिन जे प्रोजेक्ट मैनेजर खे ॾिनियूं आहिनि और फर्दर डायरेक्शंस में त तव्हां जेको आहे तव्हांजो EMU जे तहत जेके बि तव्हांजा MOU आहिनि उन जे तहत जेको आहे असां फर्दर तव्हां सां डिपार्टमेंट कमु कंदो इन जे लाइ वधीक जेके प्रपोज़ल्स हुया मुंहिंजे ज़हन में उहो मां शेयर कया आहिनि कोऑर्डिनेटर सां ऐं इन शइ खे मां ॾिठो आहे त हिन फेज़ 1 जी ट्रेनिंग खे बहितरीन तरीक़े सां सर अंजाम ॾिनो वियो आहे। होपफुली दीज ट्रेनर्स विल रन एंड स्मूथ इन अ बेटर वे। थैंक यू वेरी मच। वधिक ख़बरुनि ऐं न्यूज़ अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो फास्ट न्यूज़।